मुखालिफ धिर तरफ़ां हुकूमत ख़िलाफ़ बेतमादी रिथ जी कामयाबी लाइ राब्ता मुहिम जो सिलसिलो तेज़। MQM जो वफ़द मुखालिफ धिर जे अॻवान शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात करे रहियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेतमादी रिथ बाबति सलाह मशवरो थींदो। मुखालिफ धिर वटि नंबर पूरा आहिनि त मार्च करण जी ज़रूरत छो पई आहे। लॉन्ग मार्च कंदड़नि खे न रोकियो वेंदो। बेतमादी रिथ जो जमहूरी तरीक़े सां मुक़ाबिलो कयो वेंदो। मुखालिफ धिर जो रुगो इमरान ख़ान खे हटाइण ते इतफ़ाक़ आहे। गैर फितरी इतिहाद जल्द ख़त्म थी वेंदो। शाह महमूद कुरैशी। PP अॻवान सैयद ख़ुर्शीद अहमद शाह चयो आहे त मुल्क में मार्शल लॉ लागू थियण जो को बि इम्कान नाहे। स्पीकर या ॿियो आइन जी भनगड़ी कंदो त आर्टिकल 6 तहत जेल वेंदो। इमरान ख़ान नाकाम वज़ीर आज़म आहे। उन पार्लियामेंट जी इज़त विञाए छॾी आहे। हू घोड़नि ते चढ़ी मैदान ते आया आहिनि। माण्हुनि खे जेल मोकिलण संदन कमु आहे ऐं न ई वरी हू माण्हुनि खे जेल मोकिलण जी हक़ में आहिनि। डी चौक ते बेतमादी वारे ॾींहुं जलसो गैर आइनी या गैर क़ानूनी आहे। हुकूमत खुलेआम छिकताइण जो ऐलान करे रही आहे। सियासी कारकुननि में टकराव थियो त ज़िम्मेवार हुकूमत हूंदी। PP सेनेटर शेरी रहमान। 10 लख माण्हू बि बेतमादी रिथ खे रोके नथा सघनि। कंहिंखे ताक़त आहे त असेंबली मेंबर खे इजलास में वञण खां रोके ॾेखारे। बेतमादी रिथ खां पोइ नेब मेंबरनि खे नोटिस जारी कया आहिनि। नेब चेयरमैन खे बेतमादी रिथ में मुदाख़लत करण जो को बि इख्तियार